वक्त मौजूद आहियूं इंग्लिश टैलेंट ग्रामर सिंधी स्कूल में जो निजी स्कूल में उते जिते आहे एकता के हवाले से एक रंगारंगी प्रोग्राम मुनक़द किया वियो। अचो तो हितां जे मौजूद शागिर्दनि तोड़े शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो हुननि जो छा चवणु आहे। दोस्तों असां KTN ऐं कावेज जे चैनल के असां सलाम पेश था कयूं जो हुननि एतिरो बहितरीनु अनवार ॾिनो आहे। वेड़ा वरी वसंदा खुशहाल थींदी सिंध छो जे करे असांजी सिंध जा माण्हू घणा ॿुॾी विया आहिनि बरसाति जे करे ऐं उहो ॾुखनि खे विसारे अॼु असां एतिरो वॾो प्रोग्राम कयो आहे। इंशाअल्लाह असां 4 दिसंबर ते वरी प्रोग्राम वॾो कंदासीं। हीअ सिर्फ़ु इंडवास में हिकिड़ो टेलर आहे। असां वॾो प्रोग्राम इंशाअल्लाह 4 दिसंबर ते कंदासीं। तव्हांजो शुक्रिया। जीए सिंध। KTN जे तरफ़ां सिंध में हर दिसंबर में जेको मल्हाइजे थो सकाफ़ती ॾियारो और हिन दफ़े KTN जे सरबराह अतर काज़ी पारां वेड़ा वरी वसंदा सिंध जा खुशहाल थींदी वरी सिंध छो त सिंध में जेका बरसाति पारां तबाही थी ऐं सिंध जा माण्हू रोडनि ते आहिनि अञा ताईं ऐं सिंध जी जेका तबाही इहा तारीख़ी तबाही हुई उन में KTN तरफ़ां जेको उनवान ॾिनो वियो आहे ज़बरदस्त आहे। असीं सिंधी माण्हू उन जी आजा कयूं था ऐं 4 दिसंबर ते असीं अतर काज़ी ऐं KTN सां शाना बशाना गॾिजी अहिड़ा फंक्शन अरेंज कंदासूं त जीअं सिंध जा जेके ॾुखियल माण्हू आहिनि दर्द जेको आहे सिंध जो उहो वरी खुशहाल थी सघे। थोरा जीअं ही सकाफ़ती दिसंबर 4 दिसंबर ते मल्हायो वियो। ही प्रोग्राम सिर्फ़ु असां टोपी अचर ताईं महदूद न रखंदासीं। ही टुटी जेको 4 दिसंबर आचर जो ॾींहुं असां जेका महिमान नवाज़ जेका असांजी सकाफ़त आहे सिंधी खाधा आहिनि उहे पचाईंदासीं पंहिंजे बचड़नि खे घुमाईंदासीं नंढनि भाइरनि भेणनि खे। कैमरामैन असगर लाखो सां गॾु ज़ुल्फ़कार कोरी KTN न्यूज़ सकरंड।